हिंगोर जाखा ख़बर शामिल कंदासीं। ताल के सूबो दर जे सियाल माइनर बेनसीर माइनर मच्छर माइनर समेत मुख़्तलिफ़ शाखुनि वाहन जे खाटी न थियण जे ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो 18 ॾिहाड़े बि बुख हड़ताल जारी। तफ़सील मूजिब ताल के सूबो दर जे सियाल माइनर बेनसीर माइनर मच्छर माइनर समेत मुख़्तलिफ़ शाखुनि ऐं वाहन जे 3 सालनि खां खाटी न थियण जे ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि कामिरेड लोंग खान हत्तार मुनीर सहतो कामिरेड खुदा बख्श सहतो वली मोहम्मद सहतो माशूक अली मंगनेजो जी अॻुवाणी में आबादगारनि हारियुनि सखी नासिर शाह गेट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। बाद में आबादगारनि मुतालबनि जी मञता लाइ बुख हड़ताली कैंप जारी रखी वई। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻायो त सियाल माइनर बेनज़ीर माइनर मच्छर माइनर समेत मुख़्तलिफ़ शाखुनि वाहन जे 3 सालनि खां खाटी न थी सघी आहे, जंहिं करे शाख मुकमल तौर गंदगाह ऐं मिटीअ सां भरिजी वई आहे, जंहिं सबबि पुछड़ीअ में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। हुननि चयो त 18 ॾींहं गुज़री विया आहिनि पर केर बि असांजे एहतिजाज जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। नापाशी खाते जे कामरनि रिकॉर्ड में शाखुनि जे खाटी ॼाणे करोड़े रुपया हड़प करे विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त शाखुनि वाहन जे खाटी कराए इंसाफ़ कयो वञे।